गंबट में सहाफ़ियुनि पारां खोड़ा जे कलम धणी नज़ीर उॾण ते बाअसर जे हमले ऐं तशद्दुद करण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियण जो मुतालबो कयो वियो। खोड़ा जे सहाफ़ी मियां नज़ीर अहमद उॾण मथां बाअसरनि पारां हमलो करे सख़्त तशद्दुद करण वारे मामले ते गंबट जे सहाफ़ी हफ़ीज़ मंगी, ज़ुबैर सियाल, बादशाह बंड, असगर मीराणी ऐं ॿियनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरो कयो वियो आहे। कलम धणियुनि चयो आहे त खोड़ा जे सहाफ़ी मियां नज़ीर अहमद उॾण पारां हक़ सच लिखण ते खोड़ा शहर जो बाअसर ॾमिरिजी पियो। भाइटियुनि सां गॾिजी सहाफ़ी मथां हमलो करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो। मुतासिर सहाफ़ी मियां नज़ीर अहमद ॿुधायो आहे त मियां राज़िक़ ॾिनो मूंखे हक़ सच लिखण ते पहिरियां बि धमकियूं ॾींदो रहियो आहे। हाणे त हुन सभु हदूं ओरांगे बिजलीअ जी तार जो बहानो बणाए चेयरमैन टाउन कमेटी खोड़ा मियां राज़िक़ ॾिनो संदसि भाउ मियां कफ़न समेत पुटनि ऐं भाइरनि सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। हुन वधीक चयो त आऊं थाणे ते फ़रियाद लाइ पहुतुसि त SHO खोड़ा केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। बाअसर जी मुदाख़लत ते खोड़ा पुलिस इस्पताल तरफ़ां इलाज लाइ ॾिनल लेटर पिणु खसे वरितो आहे। ख़ुदारा सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे।